अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे न्यू व्लॉग में वेलकम थो करियां। जो कि व्लॉग में असीं एक ॾियारो मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे शहर में। ऐं असांजा जेके बि सिंधी आहिनि सिंध में रहनि था ऐं सिंध खां ॿाहिरि जेके बि सिंधी रहंदा, तव्हां सभिनी खे एकता ॾियारो मुबारक हुजे। ऐं अॼु जेको असांजो सिंधी ॾियारो आहे उहो असीं पंहिंजे शहर में मल्हाए रहिया आहियूं। रैली निकिरंदी ऐं जेके बि हुजूम आहे जमा थियण वारो आहे। तव्हांखे आख़िर ताईं व्लॉग ॾेखारींदासीं, ॾिसंदा रहो। ही असो सजन खां असीं चाहियूं था जीअं रमज़ान हज वरी ईद आहे ही सकाफ़ती ॾियारो क़ाइमु दाइमु हुजे। टोपीअ जो दुपटो असांजी सुञाणपी संद जे हिसाब सां इहा ई आहे। अॼु 3 दिसंबर आहे। 3 दिसंबर के असीं पंहिंजे शहर जे मेन चौक ते जेको रैली कढी असीं पंहिंजो कल्चर डे सेलिब्रेट कंदासीं। मेहरान टीवी वारा असीं हुनजा तमामु घणा फ़ौरत आहियूं जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांखे ॾिनो आहे। ऐं असांजी जेकी बि रैली आहे हुनखे कैमरा जे अख में क़ैद करे सोशल मीडिया ते प्रमोट कंदा। हिन मौक़े ते आउं सिर्फ़ु असांजे सिंधी ॿारनि खे इहो चवणु चाहींदुसि त जेके अफ़गानी पठाण आहिनि उन्हनि खे ॿाहिरि निकाली ॾिनी वई आहे। त सिंधी ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु इहो चवणु चाहींदुसि त उनजी जॻह तव्हां वठो ऐं तव्हां जेको आहे सिंध मां बेरोज़गारी ख़तमु तव्हां ई करे सघो था। उनजी जेकी जॻह आहे ख़ाली पयल आहे उते तव्हां पंहिंजो क़दम जमायो। क़दम जमाए तव्हां ई सिंध खे जेको आहे उहो वधीक कम में ॾेई सघो था। सिंध सॼी सोन, सिंध सॼी सुराण, मौज भरियो महिराण सदा वसे सिंध में। जीअं त अॼु 3 दिसंबर जो असांजो क़ौमी सकाफ़ती ईद जो ॾियारो आहे। असांजी क़ौम हज़ारे साल पुराणी तहज़ीब ऐं सकाफ़त ख़ासि करे अमन जे पैरोकार आहे। असां महिरान टीवी वारनि जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जिन सिंध सदा रहे आबाद तहत हीउ ॾियारो मल्हायो आहे। ऐं असां सभई सिंधी क़ौम जा जेके बि फ़र्द नंढा वॾा ॿोड़ा पका सभु क़ौमी ईद तौरु हिन खे सेलिब्रेट करियूं पिया। इहे सिंधी क़ौमी सकाफ़त। असांजी रैली हाणे तयारु थी चुकी आहे। सभु जेके आहिनि उहे रॉ में अची चुका आहिनि। असांजा शहरी मौजूद आहिनि उहे सभु रैली में निकिरण वारा आहिनि। हाणे असांजी रैली हितां असांजे शहर जे मेन चौक खां क़दम क़दम ते निकिरंदी वञे। असांजी रैली जेकी आहे उहे सभु क़दम क़दम सां असीं अॻिते स्टॉप ते वञी रहिया आहियूं। ऐं स्टॉप ते जेको मेन चौक आहे उते वञी असीं पंहिंजी जेकी सकाफ़त आहे उनखे उजागर कंदासीं। ऐं हाणे तव्हां ॾिसंदा रहो पूरी रैली खे। ॿार पुणे रड़ियूं पिया कनि त बा मुस्लिम असांखे व्लॉग में हाणे त सभु मोबाइल में चढ़िया आहिनि। सरकारी मोबाइल हिननि जे हवाले आहे जो ॾींहं ते। तुझो खैर हुजे घोट प्यारा दुआओं अथई मुझो यार। रैली हलंदी पई वञे। अॼु उन्हनि खे सिंधी माण्हुनि सिंधी मीडिया इहो करे ॾेखारे। ऐं हर साल असां दिसंबर में ही सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे तकरीब जी शुरूआत कलाम पाक सां कंदासीं। जंहिं लाइ घुरिया आहिनि ख़ासि तौर ते अफ़गानी, बर्मी, बंगाली उन्हनि खे फौरी तौरु सिंध मां निकाली ॾिनी वञे। ऐं हो असांजे सिंधियुनि जे हक़नि ते क़ाबिज़नि, नौकरियूं हो था कनि, वसीला हो था खाइनि। ऐं असांजा सिंधी जेके आहिनि अॼु बि बुख ऐं बदहाली ते आहिनि। असां हिन तक़रीब में बा मुमताज़ शोरो ऐं साईं कासिम रंगरेज़ बा जिते बि हुजे त स्टेज ते अचे। हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़
सबका अव्वल तकावश KTN ग्रुप खे जस पेश कया थी जे सिंध के बिना सियासी ए समाजी फर्क जे एक सफ़्ते अची बेहारियो है। बुनियादी तौर ते असी एक मुनफरिद निराली सकाफत रखंदड़ क़ौम आहियूं ऐं सॼी दुनिया खे असांजी सकाफत ते नाज़ आहे। जे तोड़ीक सिंध ते हमेशा हमला कया विया आहिनि ऐं असांजी मज़लूम क़ौम मथां हमेशा धारिया ऐं गैर कानूनी परॾे क़ाबिज़ रहिया आहिनि। जन्नतुल फिरदौस हिने भई कंधो बहिराण जो बेहीर गो माखण जन बेला बनू बहिराण जो। के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।